प्रोग्राम टाइमलाइन सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़। नाज़रीन, अफ़गानिस्तान में तालिबान अचण खां पोइ वॾे पैमाने ते अफ़गान शहरी मुख़्तलिफ़ मुल्कनि जो रुखनि पिया ऐं पाकिस्तान पाड़ेसरी हुजण जे करे अफ़गान पनाहगीरनि जी पहिरीं तरजीह रहियो आहे। पाकिस्तान में वरी सिंध ऐं ख़ासि करे सिंध जो गादीआरो शहर कराची अफ़गान पनाहगीरनि जो गढ़ रहियो आहे। हिन भेरे बि अंदाज़ो कयो पियो वञे त लखनि जी तादाद में अफ़गान पनाहगीर ईंदा। गुज़िरियल ॾींहुं वॾे वज़ीर मुराद अली शाह तमामु वाज़े अंदाज़ में चई छॾियो आहे त असां अफ़गान पनाहगीरनि खे सिंध में अचण ते रोकींदासीं, उन्हनि जी दाख़िला ममनून हूंदो। ऐं उन्हनि इहो पिणु चयो आहे त अफ़गान पनाहगीरनि खे सरहद ते कैंपूं क़ाइमु करे उन्हनि खे उते तरसायो वञे। हाणे प्रोग्राम जे हिन हिसे में असां इन ते ॻाल्हाईंदासीं त अफ़गान पनाहगीरनि वारो मामिलो छा आहे, हिन ते आलमी क़ानून छा था चवनि, वफ़ाक़ी हुकूमत जी पॉलिसी कहिड़ी हूंदी, सिंध जा ख़दशा कहिड़ा हूंदा, इन तमामु तर मामलनि ते ॻाल्हाइबो। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे अॻूणो एम्बेसडर जनाब GR बलोच साहब ऐं उन सां गॾोगॾु मुल्क जो नाले वारो क़ानूनदान ऐं तिज़े निगार जनाब शुआब बोस्तो साहब। GR बलोच साहब, अव्हां खां प्रोग्राम जो आगाज़ पिया कयूं त हिकु हिन वक़्तु जेका अफ़गानिस्तान जी सूरत हाल आहे, अव्हां छा था सम्झो त हिन भेरे केतिरा अफ़गान पनाहगीर सिंध में पाकिस्तान में ख़ासि करे सिंध में अची सघनि था? ॾिसो, पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त अफ़गानिस्तान जी सिचुएशन हींअर छा चइबो आहे उनखे फ्लक्स में आहे, डायनामिक आहे, अनसर्टन आहे। इनफैक्ट वॾे खां वॾा जेके एनालिस्ट आहिनि, इनफैक्ट अमेरिका जे मुख़्तलिफ़ ब्रीफिंग खे मां ॿुधो आहे, उन्हनि खे बि ख़बर नाहे त अफ़गानिस्तान जो रुख़ उनजी कहिड़े तरफ़ आहे। छा हू पंहिंजो पाण में रिकन्सिलिएशन करे सघंदा या वाक़ई जेका जंहिंजो ख़तरो आहे सिविल वॉर जो उहा उन तरफ़ ईंदी। जेकॾहिं हीअ तालिबान कंहिं तरीक़े सां हिकिड़ी मज़बूत ऐं हिकिड़ी इंक्लूसिव गवर्नमेंट ठाहे विया, उनखे लेजिटिमेसी मिली वई ऐं इंटरनेशनल कम्यूनिटी जूं जेके रिक्वायरमेंट हूंदियूं आहिनि उहे उन्हनि पूरियूं कयूं त शायदि एॾो इन्फ्लक्स न थिए पाकिस्तान जी तरफ़ या ईरान जे तरफ़। लेकिन उन जे बरअक्स जेकॾहिं हालतूं उन्हनि जे कंट्रोल मां निकिरनि थियूं ऐं वाक़ई जेका रेज़िस्टेंस जंहिंजा थोरा इंडिकेशन्स आया आहिनि नॉर्थ मां, जेके नदरन अलायंस आहे उन्हनि ऐलान बि कयो आहे रेज़िस्टेंस जो, ऐं जेकॾहिं रेज़िस्टेंस वधे थी फ़ौरन त पोइ असां वटि अची सघनि था। पर लेकिन जीअं चयो वियो आहे, असांजी फेडरल गवर्नमेंट बि ऐं सिंध हुकूमत बि पहिरें चयो आहे, हींअर दुबारा चयो आहे ऐं असां इहो आवाज़ उथाईंदा रहिया आहियूं सिविल सोसाइटी तरफ़ां एज़ सिटीज़न्स त असां में गुंजाइश कान्हे का। हुकूमत को क़ानूनी उपाउ करे, को एडमिनिस्ट्रेटिव उपाउ करे ऐं मीडिया वारनि खे बि असां रिक्वेस्ट कंदा आहियूं ऐं करियूं था वरी त हू उन हवाले सां इन इशू ते ज़रूरु कनि। हाणे मूंखे ख़बर न आहे केतिरो टाइम मुंहिंजे लाइ तव्हां वटि आहे, बट मुंहिंजे ख़्याल मूं वटि छाकाणि जो माइक आहे त मां जी असां एक्चुअली GR बलोच साहब अव्हां खां सम्झणु चाहींदासीं ऐं अव्हां खां सिखणु चाहींदासीं त बलोचिस्तान अफ़गान जी सूरत हाल ऐं पोइ वरी जेके उन जा पनाहगीर ईंदा त सिंध जा जेके ख़दशा आहिनि ऐं अव्हां आलमी सूरत हाल खे मद्देनज़र रखंदे ख़ासि करे पाकिस्तानी जेके पॉलिसी जुड़ंदियूं उन में वफ़ाक़ी हुकूमत जी पॉलिसी कहिड़ी हुजणु घुरिजे, सूबाई हुकूमत जी पॉलिसी कहिड़ी हुजणु घुरिजे। अव्हां ॻाल्हि कई कैपेसिटी जी, अव्हां चओ पिया त असां वटि कैपेसिटी कोन्हे। पहिरियां ई नादरा जे चेयरमैन इहा ॻाल्हि अनाउंस कई त 40 लख जेके गैर क़ानूनी तौर ते शहरी आहिनि उन्हनि खे शनाख़्ती कार्ड ठाहिया विया आहिनि। हाणे छा था सम्झो त जेका ॻाल्हि कई पई वञे त उत्तर वज़ीरिस्तान में कैंपूं ठाही वेंदियूं, अव्हां सम्झो पिया त इहो मामिलो सिर्फ़ु उत्तर वज़ीरिस्तान ताईं महदूदु रहंदो जॾहिं पनाहगीर ईंदा या पोइ मुल्क जे कोने कोने में उहे फैलिजी वेंदा? बिल्कुलु, इन में कोई शक नाहे त इहे पनाहगीर जेकॾहिं ईंदा बि उत्तर वज़ीरिस्तान में या सरहदनि ते रहंदा, लेकिन लामहाला 1 साल में, 2 सालनि में, 3 सालनि में हू हिते पहुची वेंदा ऐं ख़ासि तरह सिंध जे गादी जे हंध ते पहुची वेंदा, छाकाणि जो हिकिड़ो वॾो तादाद उन्हनि जो जेको आहे सो सिंध में ऐं ख़ासि तरह सिंध जे गादी जे हंधि कराची में मौजूदु आहे ऐं उन्हनि जा लिंक्स आहिनि ट्रांसपोर्ट जूं जेके आहिनि से मीन्स आहिनि, उन्हनि जा एड्रेसिस उन्हनि वटि आहिनि, इन्हनि जा सिस्टम हलनि पिया त तमामु घणा सिंध जेको सूबो आहे ॾाढो वनरेबल आहे। उन लाइ मां इहो चवंदुसि वरी दुबारा हिकिड़ी मां पहिरियां बि रखी कंहिं 2-4 हफ़्ता पहिरियां ऐं वरी मां दुबारा रिएक्टिवेट कंदुसि जेकॾहिं हू ॿुधी सघनि था। सिंध जी जेका असेंबली आहे हिकिड़ो रिज़ोल्यूशन पास करे जंहिंमें हू वाज़े तौर ते सिंध हुकूमत जो मौक़ुफ़ बयानु करे, सिंध जे माण्हुनि जो मौक़ुफ़ बयानु करे त को बि गैर मुल्की हाणे वॾी तादाद में सिंध में न अचनि, गादी जे हंध में न अचनि, छाकाणि जो असांजो सोशल, असांजो इकोनॉमिक ऐं असांजो जेको फाइबर आहे सो तक़रीबन हाणे भॼ टुक जे किनारे ते पहुतल आहे ऐं असां वधीक इन्हनि खे बर्दाश्त नथा करे सघूं, सोशली बि, पॉलिटिकली बि, इकोनॉमिकली।
ठीक है अच्छा शहाब ओस्तो साहब हाणे कानून जी ॻाल्हि कजे त आलमी कानून छा था चवनि जॾहिं इन तरह जी सूरत हाल थींदी ऐं पनाहगीर मुख़्तलिफ़ मुल्कनि ॾांहुं रुख कंदा त पोइ कानून छा थो चवे छा कानूनी तौर ते इन्हनि पनाहगीरनि खे रोके सघिजे थो या आलमी कानून चवे थो त न अव्हांखे पनाह ॾियणी आहे हर सूरत में? ॾिसो पाकिस्तान कंहिं बि इंटरनेशनल ट्रीटीअ में कमिट न कयो आहे अफ़गानिस्तान जे पनाहगीरनि खे वठण जे लाइ। इवन जेको यूनाइटेड नेशंस जो जेको सिक्योरिटी काउंसिल जो बुश जे ज़माने में जेको रेज़ोल्यूशन हुयो उन में बि पाकिस्तान इहा ज़िम्मेदारी न खई हुई ऐं उन खां पहिरियों ज़ियाउल जे ज़माने में बि असांजो का बि ट्रीटी ऑब्लिगेशन कोन्हे। अच्छा तव्हां जेकॾहिं ॾिसो त यूरोप में इवन अमेरिका में अॼु बि जेको इमिग्रेशन जो मसइलो आहे उहो तमामु हिकिड़ो सेंसिटिव मसइलो थी चुको आहे। ऐं कल्ह बि जेको यूरोपियन यूनियन टर्की ते इल्ज़ाम लॻायो आहे त टर्की पंहिंजूं बॉर्डर्स खे जेको आहे सो कंट्रोल नथो करे जंहिंजे नतीजे में जेके अचनि था सीरिया मां या ॿियनि मुल्कनि मां उहे सिधा वञी यूरोप में पुॼनि था ऐं टर्की उन्हनि खे फैसिलिटेट थो करे। त टर्कीअ जे प्रेसिडेंट उन्हनि खे इहो ई जवाबु ॾिनो त इहा ज़िम्मेदारी मुंहिंजी कोन्हे त मां रेगुलेट कयां या मां जेको आहे सो इन इन्फ्लक्स खे रोकियां। इहो सभिनी जी ज़िम्मेदारी आहे, कलेक्टिव रिस्पॉन्सिबिलिटी आहे। ठीकु पर हाणे असां सां प्रॉब्लम इहो आहे त असांजी जेका रीजनल हितां जी जेका पॉलिटिक्स आहे ऐं जेको असां वटि अनफॉर्चुनेटली हिकिड़ो शुरू खां वठी हिकिड़ो एनालियल जेको हिकिड़ो तव्हांजो हिकिड़ो स्ट्रेटजी रही आहे या पॉलिसी रही आहे त अफ़गानिस्तान असांजो स्ट्रेटेजिक डेप्थ आहे। अफ़गानिस्तान जा जेके माण्हू आहिनि उहे पाकिस्तान में जॾहिं ईंदा त पाकिस्तान जी ॼण बार्गेनिंग पोजीशन वधंदी, असां उन्हनि खे कंट्रोल करे सघंदासीं ऐं उन खां पोइ असां रीजनल जेका पॉलिटिक्स आहे उन में असां वटि हिकिड़ो अपर हैंड हूंदो। हालांकि इहो जेको स्ट्रेटेजिक डेप्थ वारो जेको इहो मिसकंसेप्शन आहे उन असांजी तबाही करे छॾी आहे। असां वटि डेमोग्राफिक्स जे हवाले सां इकोनॉमिक जेको प्रॉब्लम्स क्रिएट थिया आहिनि, सोशल इशूज़ क्रिएट थिया आहिनि ऐं ख़ुदि पाकिस्तान हिन वक़्तु प्रैक्टिकली आइसोलेटेड आहे। सही इन जे बावजूद बि मां सम्झां थो त हाणे बि इमरान ख़ान जो जेको लाड़ो आहे उहो इहो ई आहे, ओपन डोर पॉलिसी रखणी आहे छाकाणि त हुननि खे को नुक़सानु कोन्हे, न एस्टेब्लिशमेंट खे को नुक़सानु आहे, न इमरान ख़ान खे नुक़सानु आहे, न कंहिं ॿी एथनिक कम्यूनिटीअ खे नुक़सानु आहे। ऐं जेकॾहिं फ़ाइदो आहे त मां सम्झां थो पठाणनि खे तमामु घणो फ़ाइदो आहे छाकाणि त हिकिड़ो दुनिया जो वॾे में वॾो पठाणनि जो शहर कराची में क्रिएट थियो आहे ऐं कराची जी जेका तव्हांजो जेको लेबर मार्केट आहे या कराची जेका पॉलिटिकल इकोनॉमी आहे उन में पठाण जो तमामु वॾो डोमिनेशन आहे। इन करे पठाण जे मामले में ओवरऑल जेको हिकिड़ो रवैयो रहियो आहे हितां जी जेके नेशनलिस्ट पार्टियूं चओ या जेके जिहादी पार्टियूं चयो उहे सभु ख़ुशि आहिनि त इहे भला अचनि माण्हू, कराची जी डेमोग्राफिक्स चेंज थिए, लोकल माण्हू जेको आहे सो उनखे वधीक कॉर्नर सां लॻाइजे ऐं एट द एंड ऑफ द डे हिकिड़ो इम्बेलेंस क्रिएट कजे जेको बाद में असां इस्तेमालु करे सिंध खे विराए छॾियूं। अच्छा सो हुननि जा त खोड़ हिन में पंहिंजा वेस्टेड इंट्रस्ट आहिनि। पर हाणे सुवाल इहो थो पैदा थिए त असां बजाए इंटरनेशनल पॉलिटिक्स ते ॻाल्हाइण जे असां पंहिंजी जेका इंटरनल जेका असांजी जेको डोमेस्टिक लॉ आहे, इवन कॉन्स्टिट्यूशन में बि आर्टिकल 15 में इहा इजाज़त आहे हर शहरीअ खे त पाकिस्तान जे कहिड़े बि शहर में रही सघे थो, पर उन लाइ बि सब्जेक्ट टू द रीज़नेबल जेको आहे सो रेस्ट्रिक्शंस, यानी उहे हर सूबे खे हर गवर्नमेंट खे इहो राइट आहे आइन में त उहो रीज़नेबल रेस्ट्रिक्शंस लॻाए सघे थो। जेकॾहिं सिंध जी हुकूमत जो वाकई असांजी जेका तमामु तेज़ीअ सां बदनजदड़ जेका डेमोग्राफिक्स आहे उनजो उनखे फ़िक्र आहे, असांजे सियासी ऐं असांजे मुआशी ग़रीब माण्हुनि जे हक़नि जो फ़िक्र आहे त फौरी तौर ते अच्छा शौब साहब कतई कलाम कंप्लीट करे वठां, हिकिड़ो मिंट मूंखे ॾियो। जी ॿ कम करे सिंध गवर्नमेंट, हिकिड़ो त फेडरल गवर्नमेंट खे क्लियरली ॿुधाए त असां को हिकिड़ो माण्हू बि न वठंदासीं
ऐं उन खां पोइ जेको पंजाब सिंध जी ऐं बलोचिस्तान सिंध जी बॉर्डर जेका आहे उहा मुकमिल तौर ते सील करे छॾे। अच्छा प्रोविंशियल जेके फोर्सिस आहिनि, पुलिस आहे, हिन वटि रेंजर्स बि असांजी पघार ते था कमु कनि, सिंध में मुकमिल तौर ते सील करे छॾे ऐं हिकिड़ी डिक्लेयर्ड पॉलिसी हुजे। जेसि ताईं इहो न कंदा, इहो मां ॿुधाए छॾियांव, तव्हांजी इंटरनल माइग्रेशन जो रुख बि कराची आहे ऐं एक्सटर्नल इमिग्रेशन जेका हुनजो रुख बि कराची आहे। असांजो को फ्यूचर कोन्हे। ठीकु आहे मां चओ पिया त सिंध हुकूमत खे वाज़े तौर ते पंहिंजी जेका ॻाल्हि आहे उहा वफ़ाक़ी हुकूमत वटि वाज़े तौर ते रखणु घुरिजे। अच्छा जी आर बलोच साहिबु, जेका ॻाल्हि शहाब बुस्तो साहिबु चई त वफ़ाक़ी हुकूमत जी जेका ओपन डोर पॉलिसी आहे, हाणे उनखे इहो ॾिसणो पवंदो त इहो मामिलो जेको आहे उहो ईअं न बीहंदो जीअं हू रखे थी पई। तव्हां छा था सम्झो त वफ़ाक़ी हुकूमत जी, असां ॾिसूं था पिया त अफ़गान बॉर्डर ते तालिबान खां अॻु में बि जेका कशीदगी रही आहे ऐं पाकिस्तान जा हिकु मुख़्तलिफ़ बॉर्डर आहिनि उहे त कंहिं बि तौर ते असां ॾिसूं था पिया त उते अमुन कोन्हे, उते सुकून कोन्हे, हमेशह कुझु न कुझु थींदो रहियो आहे। त पोइ अहिड़ियुनि हालतुनि में वफ़ाक़ी हुकूमत जी पॉलिसी कहिड़ी हुजणु घुरिजे अफ़गान पनाहगीरनि लाइ? जी, इहो सवाल तव्हां जी जी अवां खां बिल्कुलु बिल्कुलु जी। वफ़ाक़ी हुकूमत जो ऐं सिंध हुकूमत जो मसइलो रहियो आहे, जीअं तव्हांखे बि ख़बर आहे, असांखे बि ख़बर आहे त दे आर नॉट ऑन गुड टॉकिंग टर्म्स। प्राइम मिनिस्टर हिते अचे थो त चीफ मिनिस्टर चए थो त मूंखे ख़बर ई कान्हे का हिते आयल आहे। एॾे वॾे गैप जो वॾो नुक़सानु वरी बि फेडरेशन खे थिए थो, फेडरेशन जी इंटीग्रिटी खे थिए थो ऐं सिंध जे माण्हुनि खे थिए थो। काफ़ी सारा अहिड़ा इशूज़ आहिनि जेके सिंध जा इशूज़ आहिनि, से उन ताईं वञणु घुरिजनि। त मुंहिंजे ख़्याल आहे असांखे एज़ अ न्यूट्रल, जेके असां न हिकिड़ी पार्टी जा आहियूं न ॿी पार्टी जा आहियूं, इहो असांखे एम्फेसाइज़ करणु घुरिजे त हींअर जीअं जंहिं तरह अफ़गानिस्तान क्राइसिस में आहे त नंढो क्राइसिस असांजे लाइ बि आहे। इनफैक्ट पाकिस्तान जी जेका नेबरहुड आहे उन में एॾो वॾो क्राइसिस आहे त एॾी वॾी क्राइसिस में तमामु प्रोविंसिस जी हिकिड़ी कॉन्फ्रेंस हुअणु घुरिजे जेका जंहिंमें तमामु प्रोविंसिस अचनि, चीफ मिनिस्टर्स अचनि ऐं उन जी मीटिंग कराई वञे, उन में मौक़ुफ़ ॿुधो वञे तमामु प्रोविंसिस जो। बलोचिस्तान खे बि जेके से ख़दशा हूंदा डेफिनेटली, सिंध खे त आहिनि ई आहिनि, त उहो गॾिजी पोइ को फेडरल अप्रोच इन ते थिए त हू ॻाल्हाए बि सघनि था इंटरनेशनल फोरम ते। जॾहिं हू पंहिंजे इंटरनली का डायलॉग इनिशिएट न कंदा त पोइ हू कहिड़ी तरतीब सां ॻाल्हाए सघंदा। बट देयर इज़ अ कॉन्ट्रडिक्शन, असांजे पॉलिटिक्स जी इंटरनल डायनेमिक्स बि आहे, पर उनजो नुक़सानु लॉन्ग टर्म में सिंध खे थींदो, सिंध जे वासियुनि खे थींदो, चाहे शहर में रहंदड़ हुजनि चाहे ॿाहिरनि में रहंदड़ हुजनि। त मुंहिंजे ख़्याल हींअर वक़्तु अची वियो आहे त उहा जेका अर्बन ऐं रूरल वारी जेका डिवाइड आहे सिंध जी, उहा ख़तमु करे सिंध जी जेका डेमोग्राफी आहे, उनजी जेका तवाज़ुन आहे, नस्ली तवाज़ुन आहे, उनखे बरक़रार रखियो वञे, उनखे ख़राबु वधीक न थियण ॾियो वञे। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि आहे मुआश, छाकाणि त जेको ॿाहिरियों अचे थो उहो हिकिड़ो तव्हांजो मुआशी अपॉर्चुनिटी खणी थो वञे, हिकिड़ो मुआशी ज़रियो खणी थो वञे पियो। ठीकु आहे, हिकिड़ो ई साॻियो मुल्क आहे, लेकिन ख़ासि तरह जेको अफ़गानी मुहाजिरीन आहिनि या ॿियनि मुल्कनि जा आया आहिनि, उन्हनि असांजे इंफ्रास्ट्रक्चर ते, असांजे सिस्टम ते, असांजी सोसाइटी ते तमामु घणा नेगेटिव असर थिया आहिनि। ऐं आई थिंक इन हवाले सां सिंध जे माण्हुनि खे उथी वेहणु घुरिजे, उन सां हिकु ॿिए आवाज़ उठाइणु घुरिजे ऐं सिंध हुकूमत खे बि उन आवाज़ खे फेडरेशन ते ऐं पहुचाइणु घुरिजे ऐं साथे तरीक़े सां करणु घुरिजे। ऐं मे बि जेके सिंध जा MLAs आहिनि असेंबली में, सिंध नेशनल असेंबली में या सेनेट में, उहो बि खणी रिज़ोल्यूशन आणनि ऐं उहो चवनि त इहा जेका हाणे जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता अहिड़ी का थी वञे लड़बड़ाहट अफ़गानिस्तान में, त उनजो असरु असांजे तमामु सूबनि ते न पवणु घुरिजे, ख़ासि तौर सिंध ऐं बलूचिस्तान ते, जेके के ऑलरेडी ओवर फ्लडेड आहिनि विद दी अफ़गान रिफ्यूजीज़। अच्छा जी आर बलोच साहिबु, अॼु फवाद चौधरी साहिबु जेको इंफॉर्मेशन मिनिस्टर आहे, उन हिकिड़ी ॻाल्हि जी तस्दीक कई आहे त असां हिन वक़्त ताईं 4000 जेके अफ़गान शहरी आहिनि उन्हनि खे वीज़ा जारी करे चुका आहियूं। उन में अॻुवाण आहिनि, मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जा अॻुवाण आहिनि, सहाफ़ी आहिनि, गैर मुल्की आहिनि। त पाकिस्तान त पहिरियां खां ई पहिरें ॾींहं खां जॾहिं तालिबान सम्झ में अचे पियो त हाणे तालिबान टेक ओवर करे पियो अफ़गानिस्तान ते, त हिननि चई छॾियो त जेको बि ईंदो असां उन्हनि खे वीज़ा ॾींदासीं। हाणे 4000 माण्हुनि खे हिननि वीज़ा ॾेई चुका आहिनि। इहो कहिड़ो मैसेज आहे? हज़ारनि माण्हुनि खे हीउ वीज़ा ॾियनि था पिया, उहा आलमी मीडिया खे कहिड़ो मैसेज, आलमी बिरादरी खे कहिड़ो मैसेज पिया ॾियनि?
ये 4000 माण्हू मुंहिंजे ख़्याल अहिड़ा हूंदा जेके जिन जो या त फैमिलीज़ हूंदियूं या पोइ ट्रांज़िट कंदा हूंदा पाकिस्तान खां कंहिं ॿाहिरि मुल्क में वञण जे लाइ। त मां एतिरो हिन खे घणो ख़तरो मां न सम्झंदुसि। अच्छा, उन सां गॾु गॾु असांखे इहो बि सम्झणु घुरिजे त अहिड़े जंगी हालात में जॾहिं त कंहिं भर वारे मुल्क में जंग हुजे, सिविल वॉर हुजे, त कुझु ऑब्लिगेशन्स पॉलिटिकल, डिप्लोमेटिक एंड मॉरल हूंदियूं आहिनि नेबरिंग कंट्रीज़ जूं। ठीकु आहे, के हद ताईं उहे असांखे पूरियूं करणियूं पवंदियूं आहिनि, वरना प्रेशर मथां ईंदो आहे। लेकिन असां जेको सरेदस्त हींअर ॻाल्हि पिया कयूं उहा हिकिड़ी वॾे इन्फ्लक्स जी ॻाल्हि आहे, जंहिंमें जंहिं तरह पहिरियां थियो पहिरीं जंग में जेका थी हुई 79 वारी, उन खां पोइ जो कुझु रेलो आयो अफ़गान मुहाजिरनि जो, उहो रेलो न अचणु घुरिजे। हा, लेकिन जेकॾहिं उन्हनि जूं फैमिलीज़ इस्लामाबाद में, पिंडी में, लाहौर में या इवन कराची में रहनि थियूं, उहे माण्हू फैसिलिटेट थी हिते अचनि था या ॿाहिरां वञनि था, उन में ज़ाहिर आहे असांखे जवाज़ कानूनी बि कोन थो रहे ऐं मॉरल ऐं पॉलिटिकल नथो रहे। लिहाज़ा उन खां वधीक जेको असांखे ख़तरो आहे उहो के वॾे अंग जो आहे, कंहिं वॾी हिकिड़ी यलगार जो आहे, उहो यलगार न थियणु घुरिजे। उन जे ख़िलाफ़ असांखे ठाहिणो आहे ऐं उथी वेंदो। ठीक ठीक ठीक। अच्छा ओस्तो साहब, अवां ॻाल्हि कई बॉर्डर बंदि करण जी, त सिंध हुकूमत खे फौरी तौर ते कि पंजाब जो बॉर्डर बंदि करणु घुरिजे ऐं पंहिंजा हिकु वफ़ाक़ी हुकूमत सां वाज़े तौर ते पंहिंजो पैगाम रखणु घुरिजे। काल वॾे वज़ीर बि जेको अफ़गान पनाहगीरनि खे सिंध में अचण ते उनजी दाख़िला ते उनजी बंदिश विझी आहे, त असां कंहिं बि सूरत में उन्हनि खे सिंध अचणु न ॾींदासूं। अवां सम्झो पिया त सिंध हुकूमत वटि हिन वक़्तु एतिरो पोटेंशियल आहे, उन जूं नियतूं आहिनि बंदि करण जूं, या इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ऐलान जी हद ताईं हूंदो? असल में सिंध हुकूमत, वफ़ाक़ी हुकूमत जेका पॉलिसी जोड़ींदी उनखे ई फॉलो कंदी? ॾिसो, हाणे जेकॾहिं तव्हां इलेक्टेड गवर्नमेंट आहियो, तव्हां पाण सम्झो था त सिंध में जेकॾहिं इहे आया त असांजे लाइ हिकिड़ी नई मुसीबत पैदा थींदी ऐं इन सां गॾोगॾु टेररिज़म जो ख़तरो वधंदो, छो त तव्हांखे का ख़बर कोन्हे त इहे केरु आहिनि माण्हू। त पोइ इहा हिननि जी कानूनी ऐं आइनी ज़िमेदारी आहे त सिंध जे माण्हुनि जो तहफ़ुज़ कनि। ऐं जेसि ताईं सुवालु आहे, तव्हां था चओ त हुननि में कैपेसिटी कोन्हे, तक़रीबन 1.5 लख जेको आहे सो सिर्फ़ु पुलिस आहे सिंध में। ऐं तव्हांखे जेकॾहिं रोकणो आहे त को हिन में को वॾो मसइलो कोन्हे, उहो वधि में वधि ट्रकियुनि ते ईंदा, बसियुनि ते ईंदा, बसियूं रोके छॾियो। हिकिड़ो दफ़ो मैसेज जेकॾहिं हले पियो त भई तव्हांखे सिंध में कोन था छॾनि, त उहो कॾहिं बि न ईंदा हिते। पर ॻाल्हि आहे त पीपुल्स पार्टी बि PTI वांगुरु जेको चवंदा आहिनि उहो कंदा न आहिनि। अच्छा। ऐं हिननि जो सॼो जेको बि हिकिड़ो तरीक़ो आहे उहो इहो ई आहे त सभु कुझु उहो ई कंदा आहिनि जीअं तव्हां ॻाल्हि कई, जेको हुनखे चयो वेंदो आहे मथां। पर आम माण्हुनि जे साम्हूं उहो इहो रखंदा आहिनि त असां तमामु वॾा नेशनलिस्ट आहियूं, असांखे सिंध कॉज़ जे लाइ जेका कुर्बानी ॾियणी पवंदी ॾींदासीं। पर सॼो उहो जेको फ्रॉड आहे, उहो असां फ्रॉड जेतिरो पंहिंजो गवर्नमेंट कंदी रही आहे, ओतिरो फ्रॉड बल्कि उन खां वधीक हे कंदा आहिनि। तंहिं करे तव्हांजी ॻाल्हि सही आहे त हिननि खे जेको करणु घुरिजे हे कंदा कोन, पर इन जा ॾाढा ख़तरनाक नतीजा निकिरंदा। छाकाणि त हे जेके माण्हू अचनि था, इन्हनि में तमामु वॾी तइदाद आहे उन्हनि माण्हुनि जी जेके बेसिकली हिते अची मुस्तक़िल तौर ते आबाद थी वेंदा। बिल्कुलु। ऐं तव्हांखे इहा ख़बर आहे त कराचीअ में हिकिड़ो ऑलरेडी अफ़गाननि जो वॾो इंफ्रास्ट्रक्चर मौजूदु आहे। इमरान ख़ान चई चुको आहे त हिननि अफ़गाननि खे जेको आहे सो नेशनलिटी जो पाकिस्तान जी। फारूक नसीम थो चवे त जेके एवेक्यू प्रॉपर्टी ट्रस्ट पई आहे, उनजी जेका ट्रस्ट जी प्रॉपर्टी पई आहे, उहा तव्हां हिननि ॿाहिरों जे बिहारियुनि खे ऐं बंगालियुनि खे ॾियो। सो हुननि जो त पंहिंजो जेको प्रोग्राम आहे, जेको मां पहिरों गुज़ारिश कई तव्हांखे, त हुननि जो जेको बिल्कुलु कतई तौर ते हिकिड़ो वेल प्लेन्ड प्रोग्राम आहे त सिंध जी जेका डेमोग्राफी आहे उनखे ऑर्गेनाइज़ तरीक़े सां उनखे हिकिड़े प्रॉपर प्लैनिंग जे तहत तब्दील करणो आहे। ऐं सिंध जा जेके मोस्ट इम्पॉर्टेंट इलाइक़ा आहिनि, जेको असांजो स्ट्रेटेजिक इलाइक़ा आहिनि, ख़ासि तौर ते कराची जी कोस्टल बेल्ट आहे या सुपर हाईवे आहे, नेशनल हाईवे आहे, इन्हनि सभिनी ते हुननि आबादकारी करणु शुरू करे छॾी आहे। तव्हां ठठे में वञो, तव्हांखे बेतहाशा पठान मिलंदो। ठीकु। हाणे असां वटि त कुझु बि कोन बचियो आहे। मथां वरी तव्हां हाणे जेकॾहिं अफ़गाननि खे था घुरायो, अॻिते हली पोइ त मां नथो सम्झां त असांजो को फ्यूचर आहे हिन मुल्क में। असांजे लाइ किथे किथे ॾियारींदा वञे। अच्छा शॉप साहब, जेका अवां ॻाल्हि कयो था पिया त जॾहिं कमेटियूं जुड़नि थियूं पियूं ऐं उहे कमेटियूं फ़ैसिला पियूं कनि त के बंगाली जेके हितां हलिया विया उन जूं प्रॉपर्टियूं उन्हनि खे वापसि कयूं वञनि, त सिंध हुकूमत अहिड़ी सूरत हाल में पंहिंजो रिकॉर्ड छो नथी ठाहे?
अफ़गान पनाहगीरनि लाइ हिन वटि को रिकॉर्ड कोन्हे। असांखे नादरा जो चेयरमैन ॿुधाए पियो त लखनि जी तादाद में जेके आहिनि उन्हनि खे जेके कार्ड आहिनि उहे जारी कया विया आहिनि, लखनि जी तादाद में उन्हनि खे पासपोर्ट जारी कया विया आहिनि। त सिंध हुकूमत इन मामले खे सफ़ा सादे अंदाज़ सां छो पई वठे? इन जे करे जो सिंध हुकूमत जी लीडरशिप मेजॉरिटी जेके मिनिस्टर्स आहिनि उहे कंप्रोमाइज़ आहिनि, उन्हनि जे मथां करप्शन जा केसिस था हलनि। ॿियो हुननि जो को इरादो कोन्हे पंहिंजो एडमिनिस्ट्रेटिव रिफॉर्म्स करण जो, हुननि जो को इरादो कोन्हे सिंध जे माण्हुनि जी मालिकी करण जो। हुननि खे ख़बर आहे त जिन कुवतनि जे आसिरे ते हू वेठा आहिनि सिंध में उन्हनि खे कीअं राज़ी करणो आहे। तव्हां ॾिसो त हर साल हर महीने जेको आहे सो 100 एकड़ ज़मीन पब्लिक लैंड जेको आहे सो पावरफुल इदारनि खे मिले थी, ऐं हे जेका हुकूमत कनि था जिन वॾेरनि जे आसिरे वेठा आहिनि उन्हनि वॾेरनि खे हलाइण वारा सभिनी खे ख़बर आहे त केरु आहे। त ज़रदारी साहब जो जेका इहा स्ट्रेटजी आहे त तव्हां जेके इलेक्टेबल्स आहिनि उन्हनि खे ख़ुशि रखो ऐं जेके इलेक्टेबल्स जेके इलेक्टेबल्स आहिनि उन्हनि खे ख़ुशि रखो। सिंधी माण्हू जंहिं बि हालत में आहे उनखे छॾे ॾियो, वीचारो पियो दरबदर थींदो, पियो बर्बाद थींदो, को फ़र्क़ु नथो पए। ठीकु। अच्छा जी आर बलोच साहब, मुख़्तसरन ॿुधाइजो, अफ़गानिस्तान जा पाड़ेसरी सिर्फ़ु असां त कोन, अफ़गानिस्तान जा पाड़ेसरी त ॿिया मुल्क बि आहिनि, पोइ अफ़गाननि लाइ हमेशह पाकिस्तान तरजीह छो? ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी तव्हांखे ज़हन में रखणु घुरिजे त इंट्रस्टिंग ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान में पठान जी तादाद अफ़गानिस्तान खां वधीक आहे। पाकिस्तान में हिकु एस्टिमेट मुताबिक़ तक़रीबन 40 मिलियन खां मथे पठान आहिनि, जॾहिं त तक़रीबन 15 खां 16 मिलियन सिर्फ़ु अफ़गानिस्तान में आहिनि। लिहाज़ा इहो हिकिड़ो वाज़े इंसेंटिव आहे उन्हनि लाइ त हू जेके डिस्प्लेस थियनि था हेॾा अचनि था, बट हू ईरान ॾांहुं बि वियल आहिनि। त तव्हांखे ख़बर आहे तक़रीबन 1.5 मिलियन 1.2 मिलियन ईरान में आहिनि। ऐं हाणे ख़बरूं आयूं आहिनि त कुझु पठान जेके आहिनि सेंट्रल एशिया ॾांहुं तुर्कमेनिस्तान ऐं उज़्बेकिस्तान ॾांहुं बि विया आहिनि। सो मुंहिंजे ख़्याल ज़ाहिर आहे हू ॿियो को मुल्क उनखे वठंदो बि कोन। त इहे जेके उन्हनि जे वेझो मुल्क आहिनि जिन में उहे कॉमन लैंग्वेजिस या कॉमन डिसेंट आहे उन्हनि जो, या कॉमन नस्ल आहे, जेके तुर्कमेनिस्तानी पठान आहिनि या उज़्बेक आहिनि, असांजे उन्हनि इलाइक़नि में न वञनि था। लेकिन डेफिनेटली पाकिस्तान जो हिस्टोरिकली हिकिड़ो रहियो आहे। ऐं आई थिंक के हद ताईं उन में ज़ियाउल हक़ जी जेका पॉलिसी हुई इन सां US जी वॉर जेका उन सोवियत ख़िलाफ़ लड़ी, उन में चाहे डायरेक्टली न बि चयो हुजे, हुन पर यकीनन इहो एक्सपेक्टेड हुयो त हू जेके रिफ्यूजी ईंदा उन्हनि खे पनाह ॾिनी वेंदी, एंड दे वर यूज्ड एज अ लीवरेज ऑल्सो। लीवरेज माण्हुनि खे ॾेखारण लाइ त असां केॾा लॉयल आहियूं, असां एतिरा माण्हू रखिया आहिनि, प्लस देयर वाज़ अ लॉट मनी कमिंग इन। हाणे असांखे ख़बर न आहे त केतिरा पैसा केतिरा बिलियंस जी रिहेबिलिटेशन लाइ आया हुआ। का ख़बर पए त उहे जेके मिलियन या बिलियन आया उहे केॾां विया, कीअं जो चेक एंड बैलेंस किथे आहे, उहे किथे ख़र्च थिया, कंहिंखे मिलिया, काॾे विया, का ख़बर कोन्हे। बलोच साहब, बार बार इशारो कयो पियो वञे त साई वठणी आहे, वठूं था प्रोग्राम में हिते नंढी साई खां पोइ इन मौज़ू ते तफ़सीली ॻाल्हाईंदासूं, पर पहिरियां वठूं था नंढी साई। नाज़रीन, प्रोग्राम हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भली कार। वक़्फ़े खां अॻु में असां ॻाल्हाए रहियासीं अफ़गान पनाहगीरनि वारे मामले ते। अंदाज़ो इहो लॻायो पियो वञे त हिन भेरे बि जॾहिं खां तालिबान आया आहिनि त वॾे पैमाने ते अफ़गान पनाहगीर पाकिस्तान जो रुख कंदा, ऐं ख़ासि करे सिंध, ऐं सिंध जो बि ख़ासि करे सिंध जो गादियारो शहर कराची में पहुचंदा, लखनि जी तादाद में हूंदा। वफ़ाक़ी हुकूमत बार बार इहो चवे पई त असां हिन भेरे अफ़गान पनाहगीरनि खे उत्तर वज़ीरिस्तान में कैंपूं करे लॻाईंदासीं। गुज़िरियल ॾींहुं वॾे वज़ीर पिणु इहो फ़ैसिलो कयो, इहो ऐलान कयो त असां अफ़गान पनाहगीरनि खे सिंध में दाख़िला ते पाबंदी विझंदासीं। हाणे ॾिसणो इहो आहे त इहे फ़क़ति ऐलानी रहंदा या इन्हनि ते अमल बि कयो वेंदो, छाकाणि त सिंधी माण्हुनि खे सिंध जे माण्हुनि खे तमामु घणा ख़दशा आहिनि त अगरि अफ़गान पनाहगीर लखनि जी तादाद में सिंध में ईंदा त सिंध जी डेमोग्राफी खे ख़तरो ईंदो। पहिरियां ई लखनि जी तादाद में अफ़गान पनाहगीर हिते रहनि था पिया, ऐं उहे सिंध जे वसीलनि ते उन्हनि जो बार आहे। वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत उन हवाले सां कहिड़ियूं पॉलिसियूं जोड़ींदा, सिंध जो अवाम छा थो सोचे, सिंध जी सियासी पॉलिटिकल लीडरशिप कीअं पई सोचे, प्रोग्राम जे हिसे में हिन ते ॻाल्हाइबो। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे जनाब अयाज़ लतीफ़ अली जो साहब, पाण क़ौमी अवामी तहरीक जा सरबराह। अयाज़ साहब, प्रोग्राम में ख़ुशि आमदीद। वालेकुम सलाम, महिरबानी अदा जुनैद साईं। अच्छा अयाज़ साहब, इहो ॿुधाइजो त जॾहिं बि अफ़गान पनाहगीर अचनि था पिया त उनजी तरजीह कराची छो आहे, मुल्क जे ॿियनि शहरनि में छो न पई वञे? अदा हाणे हीअं आहे त जिते असांजा 200 पली जा विहारे छॾींदो, लंडन में, मुंबई में, न्यूयॉर्क में ऐं दुबई में,
त पहिरियों जेको पलीजो या पहिरियों खोसो या पहिरियों लाशारी वेंदो उहो महिर उहो पहिरीं पंहिंजे माइटनि वटि वेंदो। त सॼे पाकिस्तान में सभ खां वधीक अफ़गाननि जा माइट अची विया अथनि कराची में, ऐं सभ खां सवलो शनाख़्ती कार्ड ठाहिणु न को पेशावर में आहे, न को लाहौर में, न को कोइटा में। सभ खां सवलो शनाख़्ती कार्ड असांजा पंहिंजा प्यारा जिगर उर्दू ऐं सिंधी ॻाल्हाईंदड़ उहे सभु पहिरीं ठाहे ॾींदा आहिनि। कराची में 50,000 रुपया वठी नादरा जो शनाख़्ती कार्ड कराची में ठाहे ॾींदा आहिनि, ऐं सभ खां सवलो डोमिसाइल ठाहिणु आहे कराची में, ऐं सभ खां कारोबार जा वधीक मौक़िया बि कराची में आहिनि। तंहिंजे करे जेको बि ईंदो सो सिधो ठकाजी कंदो। पाकिस्तान में जे शहर ऐं सूबे सिंध ऐं हुनजे शहर कराची में। हाणे मुंहिंजो वरी तव्हां खां सवाल आहे, सॼी दुनिया खां सवाल आहे त जेके अफ़गानी आहिनि असांजा भाउर प्यारा जिगर, उहो अफ़गानिस्तान मेंबर आहे अक़वाम मुतहिदा जो, यूनाइटेड नेशंस जो। साॻे वक़्तु अफ़गानिस्तान मेंबर आहे ऑर्गेनाइजेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन ऐं कंट्रीज़ जो, जेको OIC आहे। वरी मेंबर आहे साउथ एशियन रीजनल कोऑपरेशन या सार्क जो। वरी अफ़गानिस्तान मेंबर आहे ग्रुप ऑफ 77 जो ऐं इकोनॉमिक कोऑपरेशन ऑर्गेनाइजेशन जो ऐं नॉन अलाइंग मूवमेंट जो। हाणे इहे हेॾनि सारनि फोरम्स जो UN खां वठी OIC ताईं मेंबर आहे। उहे सभु मुल्क अफ़गानिस्तान जा थिया भाउर ऐं सॼी दुनिया इंसानियत जे नाते भाउ आहे। त उहो ठीको रुगो असां पाकिस्ताननि ऐं पाकिस्ताननि मां वरी सिंधियुनि ऐं सिंधियुनि मां वरी कराची रहंदड़ सिंध जे भाउरनि छो खयो आहे त सॼी दुनिया खे हमदर्दी रोहिंग्या जेके आहिनि उन्हनि खे बांग्लादेश जवाबु ॾेई छॾियो, उन्हनि खे बर्मिन हेॾां बि घुरायो। तंहिंजे करे असांजे मथां इहो अज़ाब आहे। इहो अज़ाब सरकार ॿिन्ही सूबाई ऐं वफ़ाक़ी ऐं प्लस जेका एडमिनिस्ट्रेशन आहे ऐं सरकार में जेके कामोर आहिनि उन्हनि जी मदद सां इहो अज़ाब असां ते नाज़िल आहे। रुगो अफ़गानी न पर सॼी दुनिया मां जेके माण्हू अचनि असांजे सिरनि ते खड़काया वेंदा। अच्छा ऐं साहिबु हाणे हिकिड़ो नैरेटिव इहो बि आहे त अगरि तव्हांजे पाड़े में का जंग लॻी पई हुजे ऐं उतां जा अगरि माण्हू तव्हां वटि ईंदा त छा तव्हां इंसानी हमदर्दी जी बुनियाद ते उन्हनि खे पनाह न ॾींदा, या अव्हां जो रवैयो बि उहो ई हूंदो जेको मतिलबु इंसानी हमदर्दियुनि खां हटी करे तव्हां पंहिंजा रवैया रखंदव? हाणे जे पाण बुख था मरूं ऐं इंसानी हमदर्दी में थरी वीचारो हुजे, घर में खाइण लाइ वेलो न हुजेसि, वरी इंसानी हमदर्दी में हुनखे चइजे त राजस्थान मां ऐं बदीन ऐं दादू मां ऐं ॿिया सखर ऐं शिकारपुर ऐं फैसलाबाद ऐं गुजरांवाला बि आहे, उहो थरी जंहिंजे घर पाण वेलो खाइण न हुजे, दोधे भील जे घर में दोधो भील गुज़ारे वियो हुजे, हुनजी घरवारी वटि खाइण लाइ न हुजे, उनखे वरी चइजे जग जहान अची पाण वटि रहे। हिकिड़ो सुवाल इहो। ॿी ॻाल्हि त असांखे पंहिंजे घर में धमाकनि वारनि माण्हुनि खे घुराइणु खपे। पंहिंजे घर में उहे माण्हू घुराइणु खपनि जेके बम ॿधे पिया हलनि, जेके कॾहिं लाहौर में फाटनि, कॾहिं पेशावर में फाटनि, कॾहिं कराची में, कॾहिं आर्मी पब्लिक स्कूल में फाटनि, कॾहिं मनावा जे पुलिस ट्रेनिंग सेंटर ते फाटनि, कॾहिं उहे सेवण जी दरगाह में फाटनि, कॾहिं उहे शाह नूरानी में फाटनि। उहे बम फाड़े पोइ सेवण में असांजे मिटनि माइटनि अज़ीज़नि सिंध वासियुनि जा जेके ज़ख़्मी उज़वा हुजनि से किचिरे जे ढेरनि ते पिया हुजनि, पोइ असीं चऊं इंसानी भाइती। हाणे मूंखे ॿुधायो न सॼी दुनिया में असांजो इस्लाम जे हवाले सां पाक ऐं मोतबर तरीन मुल्क सऊदी अरब आहे। उनखे बिहारी पाण वटि आबाद कया जॾहिं बांग्लादेश जो बहरान आयो, उनखे रोहिंग्या पाण वटि आबाद कया सऊदी अरब। सऊदी अरब को चए थो त असीं रियाज़ में जिद्दे में अफ़गाननि जूं कैंपूं था ठाहियूं। ॿियो ताक़तवरीन तरीन पैसनि वारो मुल्क कहिड़ो आहे? उहो आहे UAE, दुबई, अबूज़हबी। ॿुधो कॾहिं त को अफ़गाननि खे बिहारियुनि खे अरब दुनिया जा इहे मुल्क पाण वटि आबाद कंदा हुजनि। कतर में जेके विया आहिनि तिन खे कैंप में बंदि करे छॾियो अथनि। हिकिड़े अफ़गानी वेठा आहिनि हुते, हिकिड़ो बाथरूम आहे, राज बंदि पिया आहिनि दीवारुनि जे अंदरि। हाणे ॿी ॻाल्हि आहे, इहे ठीकु आहे इंसानी हमदर्दी ठीकु आहे। इंसानी हमदर्दी में भला सभ खां वेझो ऐं कराची आहे छा? सभ खां वेझो त हुननि इलाइक़नि जे बॉर्डर त असां कोन थो लॻे, बॉर्डर त लॻे थो वञी KPK सां ऐं बलूचिस्तान सां ऐं कोइटा ऐं पश्तून इलाइक़नि सां ऐं KPK सां। पोइ उते जेके वेझा शहर आहिनि, सॼी दुनिया में वेझे शहर में अची आबाद थिबो आहे या 1000-2000 किलोमीटर चढ़ी रेलुनि में चढ़ी ठकाची कबो आहे हुन ॿिए सूबे जे कैपिटल में, उते रहंदा। हाणे माज़ी जे तजुर्बे में तव्हां छा ॾिठो? 77, 78 ऐं 79 खां वठी अफ़गानी त सभु लॾे अची कराची वेठा आहिनि, उते त रहे ई कोन। तंहिंजे करे सभ खां वधीक असांखे पंहिंजे वतन में अक़लियत में तब्दील करण जी साज़िश आहे। ही मल्टी पर्पज़ शइ आहे त हिकिड़े पासे त अफ़गाननि सां तलकात सुठा रखजनि, उन्हनि जे तालिबाननि सां तलकात सुठा रखण लाइ उन्हनि खे रिआयतूं ॾिजनि, ऐं उनजी आड़ में वरी सिंधियुनि खे पंहिंजे वतन में अक़लियत में तब्दील कजे ऐं बंदरगाह वारे शहर ते कब्ज़ो कजे। अच्छा आया साहब, हाणे अव्हां जेका ॻाल्हि कई त KPK जो बॉर्डर लॻे पियो अफ़गानिस्तान में त उते रहिजनि। वफ़ाक़ी हुकूमत इहो ऐलान कयो आहे त असां उते 3 कैंपूं ठाहियूं आहिनि, इहे जेके बि ईंदा उन्हनि जो अंदाज़ो आहे त लखनि में हूंदा आहियूं। उहे लखनि जा लख माण्हू जेके आहिनि असां उत्तर वज़ीरिस्तान में रहंदासीं। अव्हां सम्झो पिया त हीउ जेको ऐलान थियो आहे इन ते अमल बि थींदो या माज़ी वांगुरु वरी बि मामिलो असां ॾे ईंदो? 1947 में जेके बॉर्डर ज़रिए पंहिंजा भाउर आया वाइगा खां ऐं सियालकोट बॉर्डर ऐं लाहौर बॉर्डर खां, उन्हनि खे वेझा शहर त उहे हुआ सियालकोट ऐं वाघा ऐं लाहौर, उते रही पवंदा। उन्हनि खे छो चऊं त पाकिस्तान अॻियां थो हलिया वञो, उते सभु हिते अची पहुता।
माज़ी का सिखबो आहे न पाण सिंधियुनि जी बदनसीबी आहे जो माज़ी में सिखंदा कोन्हे जेको पटी पढ़ाए वञे असीं उन पटी जे पोयां लॻंदा हिकिड़ो दफ़ो ॿेर मां डंग ॾींदा आहियूं हज़रत अली करमुल्लाह वजह जो चयो त हिकिड़ो मोमिन साॻे ॿेर मां 2 दफ़ा न ॾगिजणु खपे मोमिन में एतिरो अकुल हुअणु खपे त पाण खे महिरम जो मोनो हले पियो मोमिन जी ॻाल्हि पई हले पाण खे इहो अकुल आहे पाण हिकिड़े ॿेर मां 10 दफ़ा डंगजूं था साॻियो तजुर्बो बार बार दोहराइजे वरी पाण खे पटी था पढ़ाइनि हाणे मूंखे ॿुधायो त जेकॾहिं 1000 पलीजा या 1000 सुमरा या 1000 महर या जतोई कंहिं कैंप में वेठा हुजनि ऐं उनजो पहिरेदार बि महर हुजे या पलीजो या जोखियो या सुमरो हुजे ऐं उहे सभु पाण में साॻी ॿोली ॻाल्हाईंदड़ हुजनि त उन कैंप मां ॿाहिरि निकिरी शहर चकराइण ऐं रेल में चढ़ण में कहिड़ी देरि लॻंदी जेको चमन वटि बॉर्डर ठाहींदा कैंपूं ऐं जेको वज़ीरिस्तान में ठाहींदा ऐं उते पाकिस्तान जी महिरबान जेको रिफ्यूजीज़ कमिश्नर साहब 5-7 लख माण्हू आबाद कंदो 5-7 लख चवनि था 10-15 लख जेके 20 लख आबाद कंदा उन्हनि जी कैंप जे ॿाहिरां पहिरो ॾींदड़ केरु हूंदो चेक पोस्ट ते उनखे ॾिबो आफ़ीम जी ज़रड़ी ऐं चरस जी ज़रड़ी ऐं हिकिड़ी नंढड़ी हथियार इलीगल हथियार जी ज़रड़ी जेका अमेरिकन खां फुरियो हूंदो उनजे एवज़ उहो अमेरिकी हथियार जेके फुरिया विया आहिनि से 50-20 लख जा आहिनि उहा हिकिड़ी बंदूक ॾिबी सॼे ख़ानदान जो कढी ॾींदा पैसा वठी डॉलरनि जी उन्हनि वटि दसियूं आहिनि ॾिठो कोन्हे डॉलर केतिरा गनी पे खणी वियो उहे डॉलरनि जा हुननि वटि अंबार आहिनि उहे ॾींदा $50 हथ ते सिपाही खणंदो हथ ऐं उहो सिधो चढ़ंदो रेल मां ठगाजी कंदो कराची तंहिंजे करे सॼो ही जेको मथां तलवार पई हले या तलवार पछाड़ी में ॻिची असांजी धिकड़ कंदी अच्छा साहब हाणे अवां जेके सिंध जा ख़दशा आहिनि अवां के ख़दशा सम्झो पिया उन ते तव्हां तफ़सीली ॻाल्हायो गुज़िरियल वॾे वज़ीर इहो ऐलान कयो आहे त असां कंहिं बि सूरत में अफ़गान पनाहगीरनि खे हाणे सिंध में अचणु न ॾींदासूं अवां सम्झो पिया त इन ऐलान ते अमल थींदो ऐं वज़ीर आला साहब वज़ीर आला आहे तंहिंजे करे इंतिहाई प्यार सां इज़त सां उन वज़ीर आला साहब खां सवाल पुछंदुसि संदसि पार्टी जा सरबराह बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खां सॼी सिंध हुकूमत खां गवर्नर साहब खां सभिनी खां त मूंखे ॿुधायो निकिरां थो कंदकोट खां ट्रेन में सखर खां या खानेवाल या नारेवाल खां निकिरा थो या बलूचिस्तान में निकिरा थो मूंखे ॾेखारियो त कहिड़ी रेलवे स्टेशन ते कहिड़ी पोस्ट ठहियल आहे जेका चेक कंदी हुजे ट्रेन में हिकिड़े मुसाफ़िर खे त तूं अफ़गानी आहीं या कोन आहीं तो वटि शनाख़्ती कार्ड आहे या कोन कहिड़ी बस जेका हीनो बसूं निकिरनि थियूं ऐं हलनि पियूं सॼे पाकिस्तान में उहे जॾहिं कंदकोट ऐं जेकबाबाद ऐं उहे घोटकी खां ऐं कराची खां दाख़िल थियनि थियूं अबु चौकी खां त कहिड़ी बस में पोस्ट ठहियल आहे जिते माण्हुनि खे चइजे त तूं शनाख़्ती कार्ड ॾेखार त तूं पाकिस्तान जो शहरी आहीं ऐं तूं कहिड़े पर्पज़ सां अची पियो सिंध में जस्टिफाई कर किथे पुछा पई ॾे वज़ीर आला रुॻो ऐलान करे ॾींदो चवंदा कोन हिकिड़ो धमाको थींदो आहे पोइ चवंदा हम धमाको की इजाज़त नहीं देंगे जहिड़ो धमाको करण वारो हुन खां पुछंदो त दादा मूंखे इजाज़त ॾे त ॿियो धमाको कयां तंहिंजे करे इहे सभु हवाई ख़बरूं न सिंध जी हुकूमत खे इन ते कानून साज़ी करणु खपंदी हुई हिननि खे ख़बर हुई न त 50 सालनि खां त एॾा माण्हू अचनि था बर्मी ईरानी बंगाली फलाणा उन्हनि खां कानून साज़ी कई एमक्यूएम जा प्यारा जिगर वेठा आहिनि पंहिंजा दिलबर दोस्त उन एमक्यूएम जे दिलबर दोस्तनि खे तकलीफ़ हूंदी आहे सिंध खे अंदरूनी सिंध से फलाणा आ गया जेको देहाती इलाइक़ो से फलाणा आ गया देहाती इलाइक़नि वारनि खे त चवंदा 11 सैकड़ो आहिनि से बि पंहिंजे वतन में वेठा आहिनि उन्हनि जो पंहिंजो तख़्तगाह आहे कराची 15 सैकड़ो आबादी ॿियनि जी वधी वई हुन जो त कुझु न कोन था एमक्यूएम खे तव्हां कॾहिं हिकिड़ो बयानु ॾींदे ॾिठो आहे त उहा चए त अफ़गानी न अचनि को सिंध असेंबली में धरणो हणनि को ॿाहिरि निकिरी अचनि को 500 ॼणा अची माण्हू गॾु थियनि प्रेस क्लब कराची ते त बर्मी बंगाली अफ़गानी न उन्हनि जो वास्तो ई कोन्हे सिंध हुकूमत जो बि वास्तो कोन्हे सिंध हुकूमत लातालुक आहे कंहिं बि एसएसपी खां कंहिंखां फोन करे प्लाइन पुछोसि कंहिं बि डीआईजी खां पुछो सिंध जे आईजी खां पुछो तव्हांखे का लिखत में रोज़ लेटर सिंध हुकूमत जा आउट थी वेंदा आहिनि न हीअ तव्हां ॾिसो पिया त बाबा मोकलूं एक्सटेंड थी वियूं 23 अगस्त मूंखे को लेटर ॾेखारियो सिंध हुकूमत जे होम डिपार्टमेंट जो या सिंध हुकूमत जे वज़ीर आला जो या कंहिंजो बि जंहिंमें एसएसपीस खे हुकुम ॾिनो वियो हुजे या रेलवे अमलदारनि खे रेलवे स्टेशन मास्टर्स खे या ट्रांसपोर्ट वारनि खे या कंहिं ज़िले जे डीसी खे त अफ़गाननि जो इन्फ्लक्स रोकण लाइ फौरन ताईं पंहिंजे बॉर्डर्स ते सिंध जे बॉर्डर्स ते ज़िले जे बॉर्डर्स ते पेट्रोलिंग कयो ऐं चेक कयो डॉक्यूमेंट्स का बि हिदायत आया सभु इहे बिल्कुलु ख़दशा आहिनि ऐं अवां हिकु तफ़सीली ॻाल्हायो आहे त हाणे हल छा आहे तरजीहूं कहिड़ियूं आहिनि अवां छा सजेशन्स कहिड़ियूं ॾींदो ख़ासि करे सिंध हुकूमत खे त अवां हिकिड़ी ॻाल्हि त कई त उन्हनि खे कानून साज़ी करणु घुरिजे ॿियूं इन खां अलावा अवां वटि कहिड़ियूं सजेशन आहिनि की फौरी तौर ते ख़ासि करे अफ़गान पनाहगीरनि वारे मामले ते न करणु घुरिजे ऐं गुज़ारिश कंदुसि हाणे तव्हां तमामु अहम ॻाल्हि कई आहे हाणे तमामु हम्बली तमामु डाउन टू अर्थ थी सिंध हुकूमत खे गुज़ारिश थो कयां तव्हां जे ज़रिए पहिरीं त सिंध असेंबली जे मेंबरनि खे गुज़ारिश थो कयां बाबा हीउ वतन आहे तॾहिं क़ौम आहे सिंधी माण्हू आहिनि पाकिस्तान आहे पाकिस्तान मुल्क आहे तॾहिं तव्हां असेंबलियुनि जा क़ौमी असेंबलियुनि सेनेटनि जा मेंबर था थियो पहिरीं ॻाल्हि त सिंध जी क़ौमी असेंबली जा मेंबर फौरन रेज़ोल्यूशन आणनि क़ौमी असेंबली में पेश कनि पीपल्स पार्टी जा हुजनि पीटीआई जा हुजनि जीटीए जा हुजनि नवाज़ लीग जा हुजनि जेके जमात इस्लामी जा हुजनि जेके एमक्यूएम जा हुजनि उहे क़ौमी असेंबली में रेज़ोल्यूशन आणनि सेनेट जो इजलास घुराइनि
पर उते ख़ासि ॻाल्हि थींदी कुझु कोन, छाकाणि त अक्सरत में पाण कोन आहियूं। हाणे सिंध असेंबली में ही अक्सरत में वेठा आहिनि। जी सिंध असेंबली फौरन लेजिस्लेशन करे ऐं उन सां गॾु वज़ीर आला सिंध खे गुज़ारिश थो कयां त फौरन सिंध जे समूरनि SSPs ऐं DCs जो इजलास घुराए, उन्हनि खे इजलास में रूबरू वेही हिदायतूं जारी करे त बाबा सिंध जे कंहिं ॾिसो इहा रुॻो सिंध जी ख़िदमत आहे, पाकिस्तान जी ख़िदमत आहे। इलीगल अफ़गानी ॾिसो न, पाकिस्तान हुकूमत मञे थी त इलीगल आहिनि ऐं मञे थी त उहे रिफ्यूजीज़ आहिनि ऐं मञे थी त उन्हनि खे असां कैंप में रखियो आहे। त जेकॾहिं कैंप मां ॿाहिरि था निकिरनि त इलीगल थियो न। जॾहिं इलीगल थियो त कंहिं इलीगल माण्हूअ खे ताईं पकड़े हवाले कयो था कानून जो, त माना पाकिस्तान जे मुल्की आइन जो ऐं पाकिस्तान जे कानून साज़ इदारनि जी ताईं मदद था कयो। त उन में सिंध हुकूमत फौरन हिदायत जारी करे ऐं वफ़ाक़ सां मिले, वफ़ाक़ डेलीगेशन वञे। पर उन सां गॾु हिकिड़ी ॿी गुज़ारिश कंदुसि त सिंध जा जेके सान्या बंद आहिनि, सिंध जूं जेके पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, NGOs आहिनि, सिविल सोसाइटी आहे, बार एसोसिएशन्स आहिनि, चैम्बर ऑफ एग्रीकल्चर कॉमर्स आहिनि, उहे सिंध जे हर तहलके में ऐं हर UC में विजिलेंस कमेटियूं ठाहिनि। पाण कानून हथ में न खणनि, कंहिंसां पाण न विढ़नि, पर जिते बि इलीगल इमिग्रेंट ॾिसनि रेलवे स्टेशन ते नज़र रखनि, ट्रांसपोर्ट जे अॾनि ते नज़र रखनि, कानून कतनि हथ में न खणनि, का बि अराज़ोराई न कनि, फौरन लाॻापियल पुलिस अमलदारनि खे उते वेही रहनि, जिते बि ॾिसनि त इलीगल माण्हू आहे उते वेही रहनि ऐं फौरन पुलिस खे घुराइनि ऐं पोइ वरी SHO खां ज़रिए हुनखे गिरफ़्तार कराए लाकअप ते वञी उते पहिरो ॾियनि ऐं सुबुह साण डिस्ट्रिक्ट एंड सेशंस कोर्ट या जुडिशियल मैजिस्ट्रेट वटि दरख़्वास्त दाख़िल कनि त ही इलीगल रिफ्यूजी दाख़िल थियो आहे ऐं हिन खे फौरन वापसि कयो वञे। ठीक। अच्छा अया साहब, हाणे असां वटि तमामु महदूद वक़्तु आहे, कुझु सेकंड्स बचा आहिनि। GDA ऐं अवामी क़ौमी अवामी तहरीक इन तमामु तर मामले खे कीअं था ॾिसनि? अच्छा, GDA त हिन ते को रोल प्ले कोन पई करे, जीअं पीपल्स पार्टी कोन पई करे। ऐं तव्हां ॾिठो आहे त PTI बि कुझु कोन पई करे ऐं बल्कि ॾिसण त ठहियो पर तमाशबीर आहे न। पीपल्स पार्टी उन अमल में शरीक आहे, छाकाणि हुन वटि इक़्तिदार आहे ऐं सिंध में PTI, GDA, नवाज़ लीग, जमा इस्लामी, MQM तमाशबीन थियो वेठा आहिनि त जेको सिंध ते भले आबादी जो दबाव वधे, कुझु बि थियो ख़ामोश आहिनि, त असांखे मिड़ई किथे न किथे एडजस्ट कयो, मथां हींअर न कयो त ईंदड़ दौर में कंदव, उहो जेको चश्म बर रहा आहिनि त असांखे एडजस्ट कयो। बाक़ी ॻाल्हि आहे त क़ौमी अवामी तहरीक ही तव्हांजे ज़रिए सॼो असीं तारुक़ हलायूं पिया ऐं असां मरकज़ी कमेटी जो इजलास सॾायो आहे 28 अगस्त ते। उन में इन हवाले सां असीं फर्म ऐं जामे पॉलिसी आणी। वॾी महिरबानी अयाज़ लतीफ़ पलियो साहब असांखे वक़्तु ॾियण जी। नाज़रीन, अफ़गान पनाहगीरनि वारे मामले ते क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पली जो तफ़सीली मौक़िफ़ ॿुधो। प्रोग्राम हिते वक़्तु पंहिंजो पुॼाणी ते पहुचे थो। असद मुमताज़ खे ॾींदा इजाज़त। अला भाई।